अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? दोस्तों, हिकिड़ी ॻाल्हि तव्हांजे ज़हन में हूंदी ऐं तव्हां नोट बि कंदा हूंदो त काफ़ी सारियूं ख़ुशियुनि जूं जेको आहे रूप हूंदा आहिनि पंहिंजा। हिकिड़ी ख़ुशी अहिड़ी हूंदी आहे जेकी ओचितो मिलंदी आहे असांखे ऐं पोइ ॾाढो ख़ुशि थींदा आहियूं, पोइ हुनजो इज़हार दोस्तनि सां बि कंदा आहियूं, माइट मिटनि सां बि कंदा आहियूं। पर हिकिड़ी ख़ुशी अहिड़ी हूंदी आहे जेकी अंदर खां असांखे महसूसु थींदी आहे ऐं असांजी अखियुनि मां ॻोढ़ा निकिरींदा आहिनि। का ख़ुशियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि ऐं उन ख़ुशियुनि जो तादादु तमामु घटि हूंदो आहे। जेके ॿियूं ख़ुशियूं असांखे मिलंदियूं उन जो तादादु इलाही हूंदो आहे, पर जेके ॻोढ़नि वारियूं जेके ख़ुशियूं आहिनि, जीअं मतिलबु अहिड़ी ओचितो ख़ुशी असांखे मिली वञे त उन में ॻोढ़ा अची भरिजी अचनि अखियुनि में, उहे ख़ुशियूं हमेशह असांखे घटि मिलंदियूं आहिनि। पर उन्हनि में ॻोढ़नि वारी ख़ुशीअ में जेको आहे न सुकून इलाही हूंदो आहे ऐं ॾाढी राहत मिलंदी आहे। हीअ हिकिड़ी कहाणी सम्झो, पर आहे हक़ीक़त। हिकिड़े ॾींहुं छा थियो जो मां सब्ज़ी जो कमु कंदो आहियां ऐं मां मेमण ॻोठ ॾांहुं मोटे पियो अचां त जेको ड्राइवर आहे जेको सुज़ुकीअ ते खणी वेंदो मूंखे ऐं माल मुंहिंजो खणी ईंदो हुयो, ब्लूटूथ ते हुन पंहिंजो हिकिड़ो गानो हलायो ऐं गानो जॾहिं बंदि थी वियो त पोइ मां उन जो जेको आहे मोबाइल हथ में खईं ऐं मां चयो त मां थो हलायां गानो, ऐं पोइ बटण ते हथु लॻी वियो। टच मोबाइल जो हिकिड़ो विचो बटण हूंदो आहे, हुन में हथु लॻी वियो। मुंहिंजो हथ जो लॻी वियो त सॼो ग़ाइबु थी वियो। वरी ओचितो जेको आहे हथु मुंहिंजो लॻी वियो त माना कॉन्टेक्ट्स में हलियुमि ऐं नंबर अलाए कीअं मूंखां मिली वियो। नंबर जो मिली वियो त ब्लूटूथ हाणे स्पीकर खुलियलु हुयो त उन जो आवाज़ु स्पीकर में वञे पोइ त कॉल वञे बि काॾे। ओचितो मां बि छिरको भरियो त हीअ छा थी वियो, ऐं हुन ड्राइवर बि चयो त हीअ छा थियो। जॾहिं चेक कयोसीं त हुन चयो यार हीअ बंदि कर कॉल, हीअ जेको अलाए काॾे जेको आहे वञे थी पई। हिन माण्हू सां त तक़रीबन मूंखे 6 साल थी विया आहिनि, 7 मां ॻाल्हाई न आहे, हिन सां नाराज़ु आहियां ऐं उहो बि मूंसां न ॻाल्हाईंदो आहे, मां बि न ॻाल्हाईंदो आहियां। सो मां फ़ोन त बंदि कई। पोइ हुनखे मां जेको आहे चयो त यार ॾिस, ग़लती कहिड़ी ख़बर आहे तुंहिंजी हुजे या हुनजी हुजे, पर अॼु हुनखे कॉल कर ऐं हुनखां माफ़ी वठ ऐं हुनखे इहो चयो त मां तोसां तमामु घणो प्यार थो कयां ऐं तूं मुंहिंजो दोस्त आहीं, सचो दोस्त आहीं, ग़लती मुंहिंजी आहे ऐं 7 साल थी विया असां हिक ॿिए सां न ॻाल्हायो आहे। अॼु मुंहिंजी दिलि चयो मां तोसां ॻाल्हायां, फ़ोन कयां ऐं तुंहिंजो हाल अहिवाल वठां, इन लाइ तोॾे फ़ोन कई आहे। काफ़ी हुनखे मोटिवेट कयो मां ॻाल्हियुनि जे ज़रिए ऐं हुन हामी भरी हुन ॻाल्हि ते। पोइ जॾहिं हुन कॉल कई हुन हमराह खे, त उहो हमराह जॾहिं फ़ोन कई त हुन खां ॻाल्हाइण न पियो निकिरे। हाणे हू स्पीकर में हले पियो आवाज़ु पियो, हुन खां माण्हू खां आवाज़ु न पियो निकिरे। पर हिन जॾहिं चयसि त जेको आहे तूं मुंहिंजो दोस्त आहे, पहिरीं प्यारो आहे, मूंखे सिक लॻी तुंहिंजी, पर इहो यकीन कयो त हुन खां सुॾिका निकिरनि पिया अखियुनि में। पोइ रोए पियो ऐं हे ड्राइवर बि रोअण में शुरू थी वियो। पोइ जेकी हुनखे ख़ुशी महसूसु थी, मूंखे भाकुर पाती चई यार तुंहिंजे करे हीअ जेको आहे सो मां एतिरा साल थी विया हुन सां न ॻाल्हायो आहे ऐं तुंहिंजे करे हीअ मां जेको आहे सो इहा मुमकिन थी आहे ॻाल्हि, मां हुन सां ॻाल्हायो आहे ऐं मूंखे तमामु घणी ख़ुशी थी आहे, मूंखे तमामु घणी राहत मिली आहे, एतिरी मूंखे ख़ुशी मिली आहे मां हुन सां माण्हू सां ॻाल्हायो आहे। सो दोस्तों, चवण जो मतिलबु इहो आहे त असांजी मोबाइल में जेके बि कॉन्टेक्ट आहिनि, जेके दोस्तनि जा, यारनि जा, रिश्तेदारनि जा, माइट मिटनि जा, असां हेतिरो अरसो थी वियो आहे हुन सां राब्ते में न आहियूं, हुन सां न ॻाल्हायो आहे, हुन सां नाराज़ आहियूं। अगरि असां अॼोके हिन दौर में जेको करोना वायरस जो दौरु हले थो पियो, इन दौर में अगरि कंहिं माइट मिट खे कंहिं दोस्त सां जंहिंसां न ॻाल्हायो इलाही अरसो थी वियो आहे, जंहिंसां नाराज़ आहियूं, अगरि फ़ोन खणी हुनखे कॉल कंदासीं ऐं हुनखां माफ़ी वठंदासीं ऐं हुनखां इहो इज़हार कंदासीं त मां तोसां तमामु घणो प्यार थो कयां ऐं मां तुंहिंजो ॾोहदार आहियां, त यकीन कयो तव्हांखे तमामु घणी ख़ुशी मिलंदी, तमामु घणी ख़ुशी मिलंदी ऐं अखियुनि मां तव्हांजे लुड़क वही ईंदा ऐं उन लुड़कनि में एतिरो त सुरूर हूंदो, एतिरो त मज़ो हूंदो जो तव्हां तसवुर बि न पिया करे सघो। ऐं मां उहो तसवुरु महसूसु कयो आहे, हुनखे अखियुनि में ॻोढ़ा ॾिसी, हुनखे सुॾिका भरींदे ॾिसी मां उहो तसवुरु महसूसु कयो आहे। सो इहा कहाणी जेका सची जेकी कहाणी आहे उहा तव्हां शेयर करण जो मक़सदु इहो आहे त तव्हां बि पंहिंजी मोबाइलियूं खणो, पंहिंजे उन्हनि दोस्तनि खे फ़ोनियूं कयो, रिश्तेदारनि खे फ़ोन कयो जंहिंसां तव्हां नाराज़ आहियो, हुन खां माफ़ी वठो ऐं उन्हनि खे सिर्फ़ु इहो लफ़्ज़ चओ मूंखे तव्हांजी सिक लॻी आहे ॾाढी, इन लाइ तव्हांखे कॉल कई आहे। सो उमेदु आहे त तव्हां इहो क़दम ज़रूरी खणंदव ऐं लाज़मी खणंदव, इन में तव्हांखे वॾी ख़ुशी मिलंदी। इहा ख़ुशी तव्हांजे हथ में आहे ऐं इहो तमामु ज़रूरी कयो तव्हां ऐं इन में तव्हांखे तमामु घणो सुरूर मिलंदो। महिरबानी, लख थोरा।